अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी ऐं मां आहियां फराशा। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वफ़द जी मुलाक़ात, सियासी सूरतहाल ऐं कानून साज़ी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। राजा परवेज़ अशरफ, शहरी रहमान ऐं सैयद नवीद कमर जी अॻवानी में पीपी वफ़द वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। पीपी अॻवाननि पारां पार्लियामेंट में अहम कानून साज़ीअ लाइ एतमाद में वठण न वठण ते ख़दशनि जो इज़हार। वज़ीर आज़म पारां पार्लियामेंट में कानून साज़ी बाबति पीपल्स पार्टी खे एतमाद में वठण जी हिदायत। शहबाज शरीफ चयो आहे त पीपल्स पार्टी हुकूमत जी अहम इत्तेहादी पार्टी आहे, उन जा समूरा ख़दशा ख़त्म कंदासीं। पाकिस्तान ईरान ते हमले खे आलमी कानून जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। नायब वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त ॻाल्हियुनि में अॻभराई बावजूद ईरान ते हमलो कयो वियो। बैकडोर राब्तनि ज़रिए पाकिस्तान मामला सुलझाइण जी कोशिश कई। ईरान असांजो पाड़ेसरी ऐं दोस्त मुल्क आहे। अॼु बि असां ईरान सां गॾु बीठा आहियूं। सेनेट जे इजलास दौरान ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो त आयतुल्लाह ख़ामनाई जी शहादत ते वज़ीर आज़म बयान जारी कयो। ईरान लाइ हर फॉरम ते आवाज़ उथारियो। पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिं ईरान ते हमले जी मज़म्मत कई। ईरान मसइले जे हल लाइ हाणे बि कोशिशूं करे रहिया आहियूं। रूस ईरान ते अमरीकी हमला बंद न करण ते टी आलमी जंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। रूस ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं ट्रंप ईरान में हुकूमत जी तब्दीली जे जनून खे न छॾियो त टी आलमी जंग लॻी सघे थी। ईरान अमेरिका ऐं इसराइल जे हमले खे बर्दाश्त कंदो। अमेरिका ईरान मथां हमलो करे ईरानी क़ौम खे मुतहद कयो। अमेरिका ऐं इसराइल ईरान जंग सां पंहिंजनि शहरनि खे वधीक ख़तरे में विझी छॾियो आहे। अमेरिका दुनिया जे 14 मुल्कनि मां पंहिंजे शहरनि खे फौरी तौर ते निकिरण जो हुकुम ॾेई छॾियो। अमरीकी परॾेही खाते विच ओभर वारनि मुल्कनि बहरीन, मिस्र, ईरान, इराक, इसराइल, गज़ा, उर्दन, कुवैत, लिबनान, ओमान, कतर, सऊदी अरब, शाम ऐं गॾियल अरब इमारात मां अमरीकी शहरनि खे निकिरण जी हिदायत करे छॾी। सऊदी जे गादी वारे हंध रियास में 2 ड्रोन अमरीकी सफ़ारत खाने सां टकराइजी विया। सफ़ारत खाने खे बाहि विकोड़ी वई। सऊदी हुकूमत पारां ड्रोन हमलनि जी तस्दीक। 8 ड्रोन किराइण जी दावा। रियाज़ इंतज़ामिया मूजिब ईरान मां ईंदड़ मिसाइल ऐं ड्रोन जो मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। ट्रंप पारां मारिजी वियल अमरीकी फ़ौजियुनि जो बदिलो वठण जो ऐलान। ईरान ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो इशारो। अमरीकी सेंटकॉम जे अमलदार चयो आहे त ईरान जे हमलनि में 6 अमरीकी फ़ौजी ऐं 18 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। 3 जहाज़ कुवैत में किरी तबाह थियण जी बि तस्दीक। दावा कई पई वञे त ख़लीज में मौजूद ईरानी जहाज़नि खे तबाह कयो वियो आहे। ख़िते में छिकतान वारी सूरतहाल सबबि पाकिस्तान खां विच ओभर जे मुल्कनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ 116 उॾामूं मुअतल। ज़रियनि मूजिब कराची एयरपोर्ट खां दुबई, अबूज़ाबी, कतर, शारजाह, कुवैत ऐं बहरीन लाइ 32 उॾामूं मुअतल कयूं वियूं। इस्लामाबाद एयरपोर्ट खां दुबई, अबूज़ाबी, दोहा, बहरीन, कुवैत, शारजाह ऐं ॿियनि शहरनि जूं 28 उॾामूं बि बंदि। अबूज़ाबी, कतर, कुवैत ऐं बहरीन खां लाहौर एयरपोर्ट तां 20 उॾामूं बि न वयूं। फैसलाबाद खां 4 ऐं कोयटा एयरपोर्ट खां विच ओभर ॾांहुं 2 उॾामूं मुअतल रहियूं। कराची में अमरीकी कौंसल खाने ॿाहिरां एहतजाज ऐं वॻोड़नि वारे वाक़े जा 3 केस दाख़िल। सरकारी फ़रियाद ते दाख़िल कयल केसनि में दहशतगर्दी जा कलम शामिल। FIR जे मतन में ॼाणायो वियो आहे त 150 खां 200 माण्हुनि झंडा हथ में खणी एहतजाज कयो। कुझु माण्हुनि कौंसल खाने में दाख़िल थी बंजराह करे ॿाहिरि ॾियण जी कोशिश कई। एहतजाज में शरीक कुझु माण्हुनि फायरिंग करे ट्रैफिक पुलिस चौकी ऐं बख्तरबंद गाॾी खे बि ॿाहिरि ॾिनी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी सां वाधि $1 जे क़दर में घटिताई रिकॉर्ड। स्टॉक एक्सचेंज में 1,56,000 जी हद बहाल। डॉलर सस्तो थी वियो। कारोबारी हफ़्ते जे ॿिए ॾींहं ते वापार जी शुरूआत में इंडेक्स 4000 पॉइंटुनि जी वाधि बैदि 1,56,106 पॉइंटुनि जी सतह ते पहुची वियो। तंगवानी भरिसां मासूम नींगर उरड़ी विघे फौत। केतिरा ई ॿारड़ा उरड़ी में मुब्तला। ॻोठ रसूलाबाद में 4 सालनि जो आमिर पुट अयाज़ मलिक उरड़ी विघे फौत थी वियो। सिहत खाते के बि उपाउ न वरिता। ॻोठाणनि पारां सिहत खाते जूं टीमूं उमाणे चकास ऐं इलाज कराइण जो मुतालबो।